हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद में मुस्तक़िल चेयरमैन मुक़रर न करण क़ानून जे ख़िलाफ़ आहे। अदालत पारां बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ जे सेक्रेटरीज़ खे 2021 में ॾिनल इश्तिहार मुताबिक़ चेयरमैन मुक़रर करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोराणी। जी आज़म, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध हाई कोर्ट सिंध जे मुख़्तलिफ़ तइलीमी बोर्ड जिनमें हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणो इंटरमीडिएट ऐं मैट्रिक बोर्ड आहिनि, उन्हनि जा चेयरमैन मुक़रर जेके न करण ऐं आरज़ी चार्ज या एक्टिंग चार्ज जे ज़रिए चेयरमैन मुक़रर करण खे क़ानून जे ख़िलाफ़ करार ॾींदे 2021 जे इश्तिहार मुताबिक़ क़ानूनी घुर्जूं पूरियूं कंदड़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे मुक़रर करे ऐं उनजो नोटिफिकेशन पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत अहिड़ो हुकुम हिकु मुतासिर दरख़्वास्तदार पारां दाख़िल थियल दरख़्वास्त ते अॼु जेको आहे ॿुधड़ी कंदे ॾिनो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो त इहा अदालत में सेक्रेटरी बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ पारां मुख़्तलिफ़ केसनि में इहा का हक़ीक़त तस्लीम कई वई आहे त कराची खां सवाइ हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काणो तइलीमी बोर्ड्स में जेको आहे गैर क़ानूनी तौर ते ऐं क़ानून जे ख़िलाफ़ जेके आहिनि उहे चेयरमैन मुक़रर थियल आहिनि, छाकाणि त क़ानून जे मुताबिक़ सर्च कमेटी जी सिफ़ारिशुनि जे ऐन मुताबिक़ मुस्तक़िल बुनियादनि ते जेको आहे चेयरमैन मुक़रर करणु ज़रूरी आहिनि। पर इन्हनि पंजनि ई तइलीमी बोर्ड्स ऐं हिकु टेक्निकल एजुकेशन बोर्ड जेको आहे उनमें बि जेको आहे सो मुस्तक़िल चेयरमैन मुक़रर करण जे बजाए आरज़ी यानी एक्टिंग ऐं लुक आफ्टर चार्ज जे ज़रिए चेयरमैन मुक़रर कया विया आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो आहे। पर हुन सां गॾोगॾु अदालत पंहिंजे हुकुम में इहो बि चयो आहे त सेक्रेटरी बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ पारां इहो बि तस्लीम कयो आहे त कुझु हंधनि ते चेयरमैन जो मुद्दो पूरो थियण जे बावजूदि उन्हनि खे जेको सो कमु जारी रखण जी हिदायत कई वई आहे, जेका पिणु क़ानून जे ख़िलाफ़ आहे। क़ानून मुताबिक़ लाज़मी आहे त उहो जेको आहे सो नओं चेयरमैन ऐं मुस्तक़िल बुनियादुनि ते जेको आहे चेयरमैन मुक़रर थियणु घुरिजे ऐं उन जे बावजूदि न थियो आहे। जिते अॼु जेको आहे अदालत सेक्रेटरी बोर्ड जे उन पुराणे जेको आहे सो स्टेटमेंट खे रिकॉर्ड जो हिसो बणाईंदे अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त ॼाणियल पंजनि ई जेको सो तइलीमी बोर्ड्स में लुक आफ्टर ऐं एडिशनल चार्ज ज़रिए मुक़रर थियल चेयरमैन जे नोटिफिकेशन खे मुअतल कयो वञे थो ऐं ईंदड़ ॿुधणी ते सेक्रेटरी बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ 2021 जे इश्तिहार मुताबिक़ जेके बि उम्मीदवार क़ानूनी घुर्जूं पूरियूं कनि था उन्हनि खे जेको आहे मुक़रर करे उनजी अमल दरामद रिपोर्ट अदालत में पेश करे। जी, वॾी महिरबानी नाज़िन। कराची खां आज़म ज़ोराणी तफ़सील ॾिना आहिनि।